अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत पारां कच्ची में धाड़ेलनि खिलाफ़ अॼु खां ग्रैंड ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। सूबाई घर वज़ीर जावसल अंजार चयो आहे त कच्ची में अॼु खां वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पाण खे वॾो चैंपियन सम्झंदड़ धाड़ेलनि खिलाफ़ बेरहमानियूं कार्रवाइयूं कंदासीं। ऑपरेशन में फिलहाल फौज जी ज़रूरत न आहे। पंजाब पुलिस खां मदद वरिती वेंदी। सखर में आईडी सिंध सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई घर वज़ीर वधीक चयो आहे त धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन में रेंजर्स सिंध पुलिस सां गॾु हूंदी। हथियार फिटा कंदड़ ॾोहारियुनि खे मौक़ो ॾिनो वेंदो। केसनि खे मुंहुं ॾींदा। सूबे में हिन वक़्तु किथे बि हिफ़ाज़ती कार्रवाई नथी हले। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु बि कारोबार में मुस्बत रुझान। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1700 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,86,000 पॉइंटनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त अपोजिशन सां ॻाल्हाइण ऐं जमहूरियत खे अॻिते वधाइण लाइ तयार आहियूं। DGISPR अॻु में बि चई चुको हो त फौज वटि इहो मैंडेट न आहे त सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं सियासी पार्टियुनि में थियण घुरिजनि ऐं इहो उन्हनि जो ई मैंडेट आहे। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त हाणे इहो PTI जे हथ में आहे त उहा ॻाल्हियूं चाहे थी या न। बानी PTI चवे पियो त हू ॻाल्हियूं न तहरीक हलाइण चाहिनि था। तहरीक इंसाफ अॻवान सलमान अकरम राजा चयो आहे त KPK हुकूमत खिलाफ़ नाकाम बयानियूं ठाहिण जी कोशिश छॾे ॾियणु घुरिजे। माण्हू ॼाणनि था त KPK में दहशतगर्दी ऐं बदहाली छो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सलमान अकरम राजा वधीक चयो आहे त हफ़्तो अॻु जिरगे में सूबे जे हर इलाइक़े जा माण्हू शरीक थिया। सभिनीनि जेका ॻाल्हि कई उहा सभिनी जे साम्हूं वाज़े आहे। ICC बांग्लादेश जा T20 मैच भारत खां मुंतकिल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ICC जो चवणु आहे त बांग्लादेश खे मैचनि लाइ भारत वञणो पवंदो। न वञण जी सूरत में पॉइंटूं विञाइणियूं पवंदियूं। अफ्रीका ऐं वेनेज़ुएला विच में $2 अरब जो तेल जो मुआहिदो तइ थी वियो। 30 खां 50 मिलियन बैरल तेल अमरीका खे फ्राहम कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तेल मार्केट अघ ते विकिरो कयो वेंदो। रक़म बि मुंहिंजे कंट्रोल में हूंदी। रक़म अफ्रीका ऐं वेनेज़ुएला जे अवाम लाइ हूंदी। मलीर वेझो तेज़ रफ़्तार कार पोल सां टकराइजी वई। हिकु ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। बहरिया टाउन वेझो रोड हादसो। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिबि फौती नौजवान जी सुञाणप नादिर ऐं ज़ख़्मी जी तारीख़ तौर थी आहे।